नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेक इनो ॾींदा हलूं त कराची में सिंध जे रेवेन्यू खाते में 32 मुख़्तियारकारनि खे 2 खां 3 तालकनि जी इज़ाफ़ी चार्ज मिलियल आहे। कराची में रेवेन्यू खाते जे सूबाई वज़ीर सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले तहत खेनि उहिदे तां हटाइण जी समरी मंज़ूर करे छॾी आहे। डंडो मोहम्मद ख़ान, सजावल, संजोरो, कलोई समेत 2 तालकनि जी इज़ाफ़ी चार्जूं वापसी थींदियूं। तालके जोई जे मुख़्तियारकार अली शेर मंदरानी खे मुख़्तियारकार स्टेट दादू जी इज़ाफ़ी चार्ज मिलियल आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेक इनो ॾींदा हलूं त कराची में सिंध जे रेवेन्यू खाते में 32 मुख़्तियारकारनि खे 2 खां 3 तालकनि जी इज़ाफ़ी चार्ज मिलियल आहे। कराची में रेवेन्यू खाते जे सूबाई वज़ीर सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले तहत खेनि उहिदे तां हटाइण जी समरी मंज़ूर करे छॾी आहे। डंडो मोहम्मद ख़ान, सजावल, संजोरो, कलोई समेत 2 तालकनि जी इज़ाफ़ी चार्जूं वापसी थींदियूं। तालके जोई जे मुख़्तियारकार अली शेर मंदरानी खे मुख़्तियारकार स्टेट दादू जी इज़ाफ़ी चार्ज मिलियल आहे।